अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وذرياته وأحبائه أجمعين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه القديم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم عالم الغيب فلا يظهر على غيبه أحدا إلا من ارتضى من رسول فإنه يسلك من بين يديه ومن خلفه رصدا صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه وبارك وسلم عليه سلموا يا قوم بل صلوا على صدر الأمين مصطفى ما جاء إلا رحمة للعالمين درود شریف بلند آواز اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه وأزواجه وبارك وسلم عليه برادران اسلام आवाज़ आलो सूरह जिन्न जी आयत नंबर 26 ऐं 27 मूं तिलावत कई आहे जंहिंजो मतलब ऐं तर्जुमो आवाज़ आॾो पेश करणु चाहियां थो। अॼोकी हिन महफ़िल में मुंहिंजे हिन ख़िताब जो मौज़ू नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो इल्म ग़ैब आहे। क़ुरान पाक मां इल्म ग़ैब जे सबूत जो आयतूं आवाज़ आॾो मां पेश करणु चाहियां थो। इन खां अलावा मुख़ालिफ़ क़ुरान शरीफ़ जे आयतुनि मां दलील वठण जी कोशिश कंदा आहिनि ऐं माण्हुनि खे मुंझाए चवंदा आहिनि त जॾहिं क़ुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे या कंहिं बि ॿिए खे ग़ैब जो इल्म नाहे त पोइ अमी अहल सुन्नत वारा हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे इल्म ग़ैब जो इक़रार छो था कयूं पिया। सभ खां पहिरियों हिन आयत करीमा जो अवां तर्जुमो ॿुधो, उन खां बाद में इल्म ग़ैब जी तारीफ़, उन खां बाद में असां अहले सुन्नत व जमात जो अक़ीदो इल्म ग़ैब मुतालिक़ छा आहे। जॾहिं न तव्हां इल्म ग़ैब जी तारीफ़ ऐं अहले सुन्नत व जमात जो इल्म ग़ैब मुतालिक़ अक़ीदो समझी विया त इंशा अल्लाह ताला तमाम एतराज़नि जा जवाब अज़ ख़ुदि इन अक़ीदे समझण सां अची वेंदा। इन जे करे अल्लाह ताला जे तवक्कल ते मां तव्हांजी ख़िदमत में चंद ॻाल्हियूं अर्ज़ कयां थो। ख़ुदा ताला तव्हां असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ फरमाए। दुरूद बुलंद आवाज़ सां पढ़ो त मां तव्हांखे आयत जी माना ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालुहु व मनवाल इरशाद फरमायो आलिमुल ग़ैब फला युज़हिरु अला ग़ैबिही अहदा इल्ला मन इर्तदा मिन रसूलिन फइन्नहु यसलुक मिन बैन यदैहि व मिन खल्फिही रसदा। सूरत जिन्ना आयत नंबर 26 27
अल्लाह ताला पंहिंजे लाइ फरमाए थो आलिमुल गैब यानी अल्लाह फला युज़हिरु अला गैबिही अहदन कंहिं बि हिकिड़े खे अल्लाह ताला पंहिंजे गैब जे मथां गालिब कोन फरमाईंदो आहे इल्ला मन इर्तदा मिन रसूल मगर जंहिं रसूल करीम ते राज़ी थींदो आहे उनखे अल्लाह ताला इल्म गैब अता कंदो आहे فإنه يسلك من بين يديه ومن خلفه رصدا अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो जॾहिं रब जी ज़ात पंहिंजे नबीअ खे इल्म ग़ैब ॾींदो आहे त नबीअ जी हिफ़ाज़त जे लाइ हुनजे अॻियां ऐं हुनजे पोयां मलाइकनि जी फ़ौज रखंदो आहे त जीअं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जा मलाइक नबीअ जे इल्म जी हिफ़ाज़त कंदा रहनि जीअं का अहिड़ी ॻाल्हि शैतान चकर में अची करे उन इल्म सां का ग़लति न मिलाए माण्हुनि खे धोखे में न विझनि पर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे नबीअ जे इल्म जो इंतज़ाम फरमाईंदो आहे मलाइक नबीअ जे हिफ़ाज़त जे लाइ हुनजे अॻियां पोयां हूंदा आहिनि जो कुझु बि ख़ुदा ताला नबीअ खे इल्म अता फरमाईंदो आहे उन इल्म खे अल्लाह तबारक व तआला नबीअ जो मोजज़ो शुमार कराईंदो आहे ऐं नबी उन ख़बर खे माण्हुनि खे ॿुधाए पंहिंजे नबूअत जो सबूत पेश कंदो आहे ख़ुदा ताला जे ज़ात बाबरकात जे हिन आयत करीमा मां 26-27 सूरत जिन मजा साबित आहे त ख़ुदा ताला पंहिंजे हबीब करीम खे यानी जेको मुर्तदा रसूल आहे उनखे इल्म ग़ैब अता फरमायो आहे इन खां अलावा ॿी आयत आहे क़ुरान पाक जी मुख़्तसर अर्ज़ कयां आल इमरान सूरत आल इमरान 179 नंबर आयत आहे खुदा ताला फरमाए थो वमा कान अल्लाहु लियुत्लिअकुम अलल गैब वलाकिन अल्लाह यज्तबी मिन रुसुलिही मन यशा खुदा ताला फरमाए थो तव्हां मां कंहिंखे बि अल्लाह ताला इल्म ग़ैब ते इत्तला न ॾींदो आहे यानी तव्हांखे खुदा ताला इल्म ग़ैब ते वाक़िफ़ न कंदो आहे लियुत्लिअकुम इहो आम ख़िताब आहे अॻिते इरशाद आहे वलाकिन अल्लाह यज्तबी मिन रुसुलिही मन यशा पर इल्म ग़ैब ॾियण जे लाइ जंहिं बि रसूल खे ख़ुदा तबारक व तआला चूंडींदो आहे मुंतख़ब कंदो आहे त उन रसूल खे अल्लाह तबारक व तआला जल जलालुहु मन वालो मुंतख़ब करे चूंडे हुनखे ग़ैब जो इल्म अता कंदो आहे इन खां अलावा क़ुरान मजीद जूं ॿियूं आयतूं बि आहिनि जंहिंमें ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे प्यारे नबी करीम जी ज़ात बाबरकात खे इल्म ग़ैब ॾियण जी ख़बर ॾिनी आहे जीअं त सूरत तकवीर जे आयत नंबर 24 में अल्लाह ताला फरमायो आहे वमा हुवा अलल ग़ैब बिदनीर यानी ही नबी ग़ैब ॿुधाइण में बख़ील न आहे चौथे नंबर पे आयत अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए तो ज़ालिका मिन अंबाइल गैब नूहीहि इलैका वमा कुंत लदैहिम इज़ युल्कून अक़लामहुम अय्युहुम यकफुलु मरियम वमा कुंत लदैहिम इज़ यख्तसिमून या भी सूरत आल इमरान आयत नंबर 44 हिन जो तर्जुमो ही आहे त ही सभु ग़ैब जूं ख़बरूं आहिनि जो असां वही ज़रिए ऐं प्यारा नबी तोखे ॿुधाईंदा आहियूं ऐं तूं उन्हनि वटि न हुए जॾहिं उहे पंहिंजे कलमनि सां कुड़ा विझी रहिया हुआ त मरियम कंहिंजी परवरिश में रहे ऐं तूं उन्हनि वटि न हुए जॾहिं उहे झगड़ो करे रहिया हुआ इन सभिनी आयतुनि मां साबित आहे त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे बरगुज़ीदड़ रसूलनि खे ग़ैब जो इल्म अता फरमाईंदो आहे असल में समझ जी ॻाल्हि आहे सोच जी ॻाल्हि आहे त हेतिरियूं सारियूं आयतूं जॾहिं अल्लाह ताला जल जलालुहु अमन वालो जे पाक कलाम जे अंदरि मौजूद आहिनि जन मां नबी करीम अलैहिस्सलाम जो ऐं अल्लाह जे रसूलनि जो इल्म ग़ैब अता ई साबित आहे थोरी वज़ाहत जी ज़रूरत आहे उहा तव्हांखे ॿुधाई वञे दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलियो वरी दुरूद शरीफ़ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि सब खां पहिरियां ग़ैब छाखे चइजे ग़ैब जी तारीफ़ छा आहे आम तरह सां झगड़ो पियो हले नबी करीम खे इल्म ग़ैब न आहे हिकिड़ा था चवनि आहे अवां पहिरीं ग़ैब जी तारीफ़ ॿुधो तफ़सीर क़र्तबी सूरत बक़रा में युमिनून बिल ग़ैब जे तफ़सीर में ग़ैब जी तारीफ़ कई आहे फरमाए थो अल ग़ैब फी कलामिल अरब कुल्लु मा ग़ाब अन्का ग़ैब अरबी ॿोली में उनखे चइबो आहे जेका बि शइ ऐं ॿुधण वारा तोखां ग़ाइब आहे उहा ग़ैब आहे ज़रा सोच जी ॻाल्हि आहे त ग़ैब चइबो छाखे आहे यानी कुल्लु मा ग़ाब अन्क ऐं ॿुधंदड़ तोखां जेका बि शइ ग़ाइब आहे उनखे ग़ैब चइबो आहे युमिनून बिल ग़ैब जी
तशरीह कंदे फज़ल फरमाए तो अल गैब कुल्लु मा अखबर बिहि रसूल अलैहि सलाम मिम्मा ला तहदी इलैहि अल उकूल मिन अशरात अस्साअत व अज़ाबिल कब्र वल हश्र वन नश्र वस्सिरात वल मीज़ान वल जन्नत वन नार। अल्लामा करतबी रहमतुल्लाह अलैहि युमिनून बिल गैब जे तशरीह में फरमायो आहे गैब हर उन शइ खे चइबो आहे जंहिंजी रसूल ख़बर ॾे, पर रसूल ख़बर उहा ॾे जो मिम्मा ला तहदी इलैहि अल उकूल जंहिंजे तरफ़ अकुल पहुचनी न। नबी अल्लाह जो रसूल अहिड़ी ख़बर ॾे जो उन ख़बर जी असांखे अकुल जे ज़रिए ख़बर न पइजी सघे, सम्झ जे ज़रिए असांजो अकुल उन पासे हिदायत हासिल न करे सघे, उनखे गैब चइबो आहे। मिसलन अशरात सात क़यामत जा शर्त, अज़ाबुल क़ब्र क़ब्र जो अज़ाब, वल हशर उथण, वन नशर क़यामत जे ॾियारे महशर मैदान में पहुचण, वसरात पुलसरात जो बयान, वल मीज़ान मीज़ान जो बयान, वल जन्नत जन्नत जो बयान, वन नार जहन्नम जो बयान। अल्लामा करतबी रहमतुल्लाह अलैहि युमिनून बिल गैब जे तफ़सीर में इन सभिनी शयुनि खे गैब सॾियो आहे। हाणे अवां मुस्लमान हुजण जी हैसियत में सभई सम्झी सघो था त छा प्यारे हबीब करीम जी ज़ात बाबरकात खे क़यामत जे शर्तनि जी, क़ब्र जे अज़ाब जी, हशर ऐं नशर जी, पुलसरात ऐं मीज़ान जी, जन्नत ऐं जहन्नम जी ख़बर इल्म आहे या न, या इन सभिनी ॻाल्हियुनि जी प्यारे महबूब मोहम्मद करीम ख़बर ॾिनी आहे या न। ऐं गैब त चइबो ई उनखे आहे जो कुल्लु मा गाब अनक, हर शइ जेका तोखां गायब आहे उनखे गैब चयो वेंदो आहे। हाणे इल्म गैब या इज़ाफ़त गैब जो इल्म यानी गायब शयुनि जो इल्म, नबी करीम जी ज़ात बाबरकात सभु गायब शयूं असांखे इल्म ज़रिए ॿुधायो ऐं उहो इल्म अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब करीम जी ज़ात बाबरकात खे अता कयो आहे। जीअं तव्हां पढ़ी आया सूरत जिन जे अंदरि त इल्ला मन इर्तदा मिन रसूल, रब जी ज़ात बाबरकात जे रसूल ते राज़ी थींदो आहे त के गैब जो इल्म अता फरमाए छॾींदो आहे। हाणे अवां सम्झी विया हूंदा त गैब जी तारीफ़ छा आहे। गैब उनखे चइबो आहे जो जेका शइ तोखां गायब हुजे या जेका तोखे अकुल जे ज़रिए मालूम न थिए, उहा आहे गायब शइ, उहो आहे गैब। हाणे उन जो आहे इल्म, उहो अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब खे अता फरमायो आहे। उन जे बारे में असां अहले सुन्नत व जमात जो ही अक़ीदो आहे जेको आउं तव्हांखे वज़ाहत सां ॿुधायां थो त असीं कहिड़ो अक़ीदो रखंदा आहियूं त नबी पाक जी ज़ात बाबरकात खे कीअं गैब जो इल्म आहे। दुरूद शरीफ़ बुलंदा हुआसीं। اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه وبارك وسلم عليه। इल्म गैब मुतल्लिक़ अहले सुन्नत जमात जो अक़ीदो ही आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जेतिरो बि इल्म गैब जो आहे उहो सभु अल्लाह ताला जी अता ऐं इल्हाम सां आहे, बग़ैर अता जे न, बग़ैर इल्हाम जे न, बग़ैर वही जे न। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात महबूब खे जेको भी इल्म ॾिनो आहे, जेतिरो भी इल्म अता कयो आहे, उहो गायब शयुनि जो इल्म जंहिंखे इल्म गैब चइबो, इहो सभु अल्लाह जी अता सां आहे, अल्लाह जे इल्हाम सां वहीअ सां आहे। इन बारे में अहले सुन्नत व जमात जे बरजस्ते आलिम हज़रत मौलाना शाह अहमद रज़ा खान फाज़िल बरेलवी रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजे किताब ख़ालिसुल एतिक़ाद में इन शइ जी वज़ाहत कई आहे, जंहिंजो तर्जुमो छो त हू किताब उर्दू में आहे, सिंधी ज़ुबान में मां तव्हांखे पढ़ी ॿुधायां थो। आला हज़रत रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, पहिरीं ॻाल्हि इल्म ज़ाती अल्लाह अज़्ज़ व जल जे लाइ ख़ासि आहे, उन जो गैर ना हुजणु महाल आहे। जेको इल्म ज़ाती इल्म मां का बि शइ अगरि चयो आहे त ज़र्रे खां तमामु घटि खां बि घटि हुजे, गैर ख़ुदा जे लाइ मञींदो त हो यकीनन काफ़िर ऐं मुशरिक आहे। तवजो कयो, इल्म ज़ाती जेको ख़ासि अल्लाह जो आहे, इहो गैर जे लाइ महाल आहे। उन ज़ाती इल्म मां जेकॾहिं कंहिंजे लाइ बि इल्म मञियो वञे, पोइ सॼो या ज़र्रे जेतिरो बि नबी लाइ, वली लाइ, गौस जे लाइ, कुतुब जे लाइ, पीर पैगंबर जे लाइ, यानी ज़ाती इल्म जेकॾहिं कंहिं जे लाइ मञियो वेंदो, उहो मञींदड़ काफ़िर थी पवंदो, छो त उहो इल्म ज़ाती अल्लाह ताला जो आहे। ॿियो आहे मालूमात इलाही जे लाइ कंहिं मख़लूक जो तफ़सील ताम सां मुहीत थियणु, शरीयत में भी महाल आहे त अकुल में भी, बल्कि जेकॾहिं सभिनी जहान वारनि जे अॻियनि पोयनि सभिनी जे जुमिले इल्मनि खे गॾु कजे त उन्हनि जे इल्मनि खे अल्लाह ताला जे इल्मनि सां एतिरी भी निस्बत न आहे जेतिरी हिकिड़े कतरे जे 10 लखनि जे हिसे, हिकिड़े हिसे खे 10 लखनि समुंडनि सां हूंदी आहे। मतिलबु आहे त मालूमात इलाही उहो ईअं सम्झो त बहर बेकिनार आहे। सारी मखलूक जो इल्म उन मालूमात इलाहीअ जे 10 समुंडनि मां
उन्हनि मज़ा 10 लखनि कतरनि मज़ा हिकिड़े कतरे जे बराबर भी ना है। छो त मालूमात इलाही जो इल्म ऐं नबी करीम अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जो ज़ाती इल्म न नबी खे आ, न वली खे आ, न पैगंबर खे आ, कंहिंखे भी कोन्हे। इहो इल्म ज़ाती या मालूमात इलाही वारो इल्म सिर्फ़ ख़ालिस ख़ुदा ताला जे ज़ात बाबरकात जे लाइ आहे, ॿियो कंहिंजे लाइ बि कोन्हे को। हाणे ॾिसो त केतिरो अहले सुन्नत जमात जो अक़ीदो वाज़िह आहे। असां अल्लाह पाक जे इल्म जेतिरो इल्म, अल्लाह ताला जे इल्म जहिड़ो इल्म या अल्लाह ताला वारो इल्म कंहिं बि मख़लूक जे लाइ मिलण लाइ तयारु कोन आहियो। ऐं टी ॻाल्हि बि आला हज़रत रहमतुल्लाह अलैहि वज़ह सां फरमाया, दुरूद पढ़ो त मां तव्हांखे ॿुधाए छॾियां। اللهم صل على سيدنا مولانا محمد وآله وصحبه وسلم। खालिस एतक़ाद में आला हज़रत लिखियो आहे, असांजे हिन अक़ीदे मां रोशन ऐं चमकंदड़ ॻाल्हि हीअ साबित आहे त तमाम मख़लूक़ात जा सभई इल्म गॾे बि इल्म इलाही जे बराबर हुजण त छा, पर उन ॻाल्हि जो कंहिं मुस्लमान जे दिलि में वहम बि कोन ईंदो। केतिरो पाक साफ़ शफ़ाफ़ अक़ीदो आहे असां सुन्नी मुस्लमाननि जो त अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमर वालू जी मालूमात जेका आहे या ख़ासि ज़ाती इल्म जेको आहे उन जे बराबर त कोन था चई सघूं, पर जो गुमान बि असां कोन था करे सघूं त को अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जे इल्म जेतिरो कंहिंजो ॿियो इल्म आहे। अञा आला हज़रत रहमतुल्लाह अलैह जेको ख़ालिस इल्म ग़ैब जे मौज़ूअ ते किताब मक्के शरीफ़ में लिखियो हो, आला हज़रत रहमतुल्लाह अलैह हज ते विया, उते खाउन नजदन सवाल कयो नबी करीम जे इल्म ग़ैब जे बारे में। अल्लाह जे प्यारे ईमान ने उन सवालनि जा जवाब अरबी ज़ुबान में 4 कलाकनि में लिखी तहरीर करे हुजारो पेश करे छॾिया। वो किताब अद्दौलतुल मक्किया फी मादतुल इल्म ग़ैबिया, वो 4 कलाक में जो बुजुर्ग हवाले समेत तफसीरन जे आयतुन जे किताबन जे हवाले समेत लिखी किताब पूरो कयो। अॼुकल्ह मौजूदा जो जहिड़ो तहिड़ो मौलवी उनखे 4 कलाक में पढ़ी सम्झी भी कोन थो सघे। या बुजुर्ग जी कमाल करामत हुई, उनजी हिकिड़ी इबारत आहे जंहिंजो तर्जुमे मां आवाज़ आॾो पेश कया। अमा इन मां सम्झी सघो था त नबी पाक जे इल्म ग़ैब जे बारे में अहले सुन्नत जो अक़ीदो केतिरो वाज़िह आहे। आला हज़रत रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, बसीरत जे अंधनि खे एतिरो बि मालूम नथो थिए त इल्म इलाही ज़ाती मख़लूक जो अताई हू यानी अल्लाह जो इल्म वाजिब, मख़लूक जो इल्म मुमकिन, अल्लाह जो इल्म क़दीम, मख़लूक जो इल्म हादिस, अल्लाह जो इल्म ला मख़लूक, मख़लूक जो इल्म मख़लूक, अल्लाह जो इल्म ला महदूद, मख़लूक जो इल्म महदूद, अल्लाह जो इल्म ज़रूरी बका, मख़लूक जो इल्म जायज़ फना, अल्लाह जो इल्म मुमतन तग़य्युर ऐं मख़लूक जो इल्म मुमतन तबद्दुल। एतिरनि फ़र्क़नि हूंदे बि शिरक जो इहतिमाल कंहिं पागल कंहिं मजनून कंहिं बेअक़ल खे थी सघे थो, छाजे करे जो अल्लाह जे इल्म में ऐं मख़लूक जे इल्म में इहो फ़र्क़ु तव्हांजे यारो ज़ाहिर कयो वियो आहे। अंदाज़ो लॻायो त केतिरो अहले सुन्नत जमात जो अक़ीदो इल्म ग़ैब जे मुतअल्लिक़ पाक ऐं शफ़ाफ़ आहे। मुझे उस्ताद अल्लाह ताला उनके गई के रहमत फरमाए जे सिंध जे अंदर सब खां पहिरां वहाबियत जे खिलाफ जिहाद कयो, कलम खयो, किताब लिखा। उस्तादी व उस्तादुल उलमा मुफ्ती आज़म पाकिस्तान शेखुल हदीस हज़रत अल्लामा मौलाना मुफ्ती मोहम्मद साहिबजाद साहब नव्वरल्लाह मरक़दहू जेके जामिया राशिदिया जा शेखुल हदीस साहब उन्हनि भी वज़ाहत कई आहे, उन्हनि जे बारे में भी आ तव्हांखे ॿुधाए छॾियां। पहिरीं ॻाल्हि साईं फरमाइनि था हिकु इल्म ग़ैब ज़ाती ऐं इस्तक़लाली आहे, यानी बग़ैर ॼाणाइण कंहिं ॿिए जे मालूम हुजे। ॿियो क़िस्म इल्म ग़ैब अताई ऐं वहबी आहे, यानी ॿिए जे ॼाणाइण सां मालूम थिए। पहिरियों क़िस्म इल्म ग़ैब वारो ख़ासि ख़ुदा ताला जे लाइ साबित आहे। मख़लूक लाइ इल्म ग़ैब ज़ाती ऐं इस्तक़लाली मञणु बिला शक कुफ़्र आहे। कुरान शरीफ़ जे जल्दी आयतुनि में मख़लूक जे लाइ इल्म ग़ैब जी नफ़ी चला, उन मां इल्म ग़ैब ज़ातीअ जी नफ़ी मुराद आहे। ॿिए क़िस्म वारे अताई इल्म ग़ैब जी नफ़ी चल उन्हनि आयतुनि मां मुराद नाहे। वहाबी ख़ामख़ा हक़ जे लिकाइण लाइ उन्हनि आयतुनि जे आड़ में इल्म ग़ैब अताईअ जी नफ़ी मुराद वठंदा हल। बेबसीरत राद बाशद दर हक़ो बातिल तमीज़ कोर यकदानद असाए सहर आजाज़े कलीम। हालांकि इल्म ग़ैब अताई अंबिया अलैहिस्सलाम जो मौजूज़ो कुरान मजीद मां साबित आहे। इहा इबारत साईं उस्ताद मुफ्ती साहब रहमतुल्लाह ताला अलैहि जे किताब अल हक़ सरीह ते 274 सिफ़े ऐं 275 सिफ़े ते मौजूद आहे, जंहिं मां अंदाज़ो करे सघिजे थो त अहले सुन्नत जमात जो अक़ीदो इल्म ग़ैब मुतालिक़ कहिड़ो आहे। दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा रहिजो।
अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि आला हज़रत रहमतुल्लाह अलैहि ऐं मुफ्ती आज़म पाकिस्तान रहमतुल्लाह अलैहि जे इन्ही ॿिन्ही इबारतुनि जे इत्तिबा सां साबित थियो त नबी करीम खे जेको बि इल्म ग़ैब हासिल आहे वो सभु अल्लाह ताला जे अता इल्हाम सां हासिल आहे। अवां अहले सुन्नत जो अक़ीदो त ॿुधो, पर इन जे मदे मुक़ाबिल वरी वहाबिल ऐं देवबंदनि जो अक़ीदो ॿुधो जेको सदन किताबनि मां साबित आहे त नबी करीम जे इल्म बारे में छा था चवनि पिया। ॾिसो आउं तव्हांजे ॾाढो ॿ हिकिड़ा हवाला हिते पेश कयां थो। पहिरियों देवबंदी वहाबी हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अताई इल्म ग़ैब खे बिना आहिनि मञींदा, अहिड़े अक़ीदे रखंदड़ खे मुशरिक ऐं काफ़िर चवनि था, अताए इलाही खे बातिल ऐं बकवास चवनि था। जीअं ॾिसो हिननि जो मशहूर मौलवी रशीद अहमद गंगोही जंहिंखे कुतुबुल अक़ताब चवंदा आहिनि, उन पंहिंजे किताब फतावा रशीदिया में ॿिनि जगहुनि ते लिखियो आहे, पहिरीं ॻाल्हि लिखे थो, ये जो कहते हैं कि इल्म गैब बजमी अशिया आ हजरत को जाती नहीं बल्कि अल्लाह ताला का अता किया हुआ है, सो महज बातिल और खुराफात में से है। माज़अल्लाह यानी भली नबी करीम जे लाइ सभु इल्म न मञो ऐं भली उहो अल्लाह जे अता सां मञो, बल्कि अल्लाह जो ॾिनल मञो, भली तोड़ी क़ुरान जे अक़ीदे मुताबिक़ मञो। पर मौलवी रशीद अहमद गंगोही तो चवे सो बातिला ऐं बकवास आहे, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे नबी करीम खे अताई इल्म भी कोन अता फरमायो आहे। ऐं ॿी ॻाल्हि थो लिखे त इल्म गैब ख़ासा हक़ ताला का है, गैब जो इल्म अल्लाह ताला जो खासो आहे। इस लफ्ज को किसी तावील से दूसरे पर इतलाक करना ईहा में शिरक से खाली नहीं है। फतावा रशीदिया सिफ़ो 73 ऐं सिफ़ो 74 जेको मुंहिंजे लाइब्रेरी में मौजूद आहे, उनमें साफ़ साफ़ लिखनि था वहाबी देवबंदी त अताई इल्म गैब बि कंहिं बि तावील सां नबी करीम जे लाइ मञण ऐं शिरक आहे। हालांकि तव्हां मथे ॿुधी आहियो त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे क़ुरान में साबित आहे त नबी करीम जी ज़ात बाबरकात खे ज़ाती न पंहिंजो न बल्कि ख़ुदा ताला जे ज़ात बाबरकात वटां इल्म गैब अता छला। जहिड़े नमूने सां तव्हां मुख़्तलिफ़ सूरतुनि जे आयतुनि मुबारकनि मथां ॿुधो। हाणे आउं तव्हांखे अञा वधात वधी करे ॿुधाए थो सघां, सलाह श्री बुलंद आवाज़ सां पढ़ंदा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। ॾिसो जेका मूं आयत सूरत जिन्न जी तिलावत कई, इल्ला मन इर्तदा मिन रसूल, इन जो तफ़सीर कंदे अल्लामा कर्तबी रहमतुल्लाह अलैहि लिखियो आहे, फरमाए तो फ़इन्नहु यज़हरुहु अला मा यशाउ मिन ग़ैबिही लिअन्न अर्रुसुल मुअय्यदून बिल मुअ्जिज़ात व मिनहल अख़बार अल बादिल ग़ाइबात व फ़ित तंज़ील व उनब्बिउकुम बिमा ताकुलून व मा तदख़िरून फ़ी बुयूतिकुम। तफ़सीर कर्तबी जिल्द 19 सिफ़ो 27 या 28 उनमें फरमाए तो इल्ला मन इर्तदा मिन रसूल जो मतलब ही आहे त ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात जंहिं बि रसूलत खे चाहींदो आहे उनखे पंहिंजे गैब सां नवाज़ींदो आहे। छाजे करे त गैब नबीअ जे लाइ मौजूज़ो आहे ऐं नबियनि खे ख़ुदा तबारक व तआला मौजज़नि जे ज़रिए ताईद कराईंदो आहे। उन्हनि मां अल्लाह ताला नबियनि खे ख़बरूं ॾींदो आहे गैब जूं, जीअं क़ुरान पाक में अल्लाह ताला वज़ाहत सां चयो आहे व उनब्बिउकुम बिमा ताकुलून व मा तदख़िरून फ़ी बुयूतिकुम। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे वाक़े में ईंदो आहे जो अल्लाह जो नबी हज़रत ईसा अला नबीना अलैहिस्सलाम पंहिंजे ॻोठ वाल खे चवंदो हो, अवां जो कुझु घरनि में रखी था अचो पिया या खाई था अचो पिया, मां अल्लाह जो नबी तव्हांखे ॿुधायां थो उनब्बिउकुम बिमा ताकुलून व मा तदख़िरून फ़ी बुयूतिकुम। या ख़बर जो नबीअ जी गैब जी ख़बर ॼणा ऐं या अल्लाह जे इल्हाम ऐं अता सां आहे। जेकॾहिं को बि मुस्लमान सॾाइण वारो इन ॻाल्हि जो इनकार कंदो त क़ुरान जो मुनकिर आहे, जेको क़ुरान जो मुनकिर आहे सो काफ़िर आहे। तंहिंजे करे आयतुनि मां साबित आहे इल्ला मन इर्तदा मिन रसूल जे तफ़सीर मथां अल्लामा कर्तबी रहमतुल्लाह ताला ने इहा ई माना वरिती आहे त अल्लाह ताला पंहिंजे अता सां नबी करीम जी ज़ात बाबरकात खे ऐं मुर्तज़ा रसूलनि खे गैब जो इल्म अता फरमाईंदो आहे। अञा वज़ाहत सां अॻिते थोरो बुज़ुर्ग लिखे थो, माना ऐ ला युज़हिरु अला गैबिही इल्ला मन इर्तदा ऐ इस्तफ़ा लिन्नबुव्वत फ़इन्नहु युत्लिउहु अला मा यशा मिन गैबिही लियकून ज़ालिका दाल्लन अला नबुव्वतिही। साबो अल्लामा कर्तबिया
तफसीर पंहिंजे में 19 जिल्द में 28 सफ़े ते इन आयत करीमा जे तशरीह में लिखे थो त ला युज़हिर अला ग़ैबिही इल्ला मन इर्तदा मिन रसूल जी माना ही आहे त जंहिं बि नबी ऐं रसूल खे ख़ुदा नबूवत जे लाइ चूंडींदो आहे त फ़इन्नहु युत्लिउहु अला मा यशाउ मिन ग़ैबिही, पोइ अल्लाह ताला जी ज़ात ताबरकार उन पंहिंजे रसूल खे पंहिंजे ग़ैब जे मथां वाक़िफ़ फरमाईंदो आहे, ख़बरदार कंदो आहे, हुनखे इल्म अता कंदो आहे। छो लियकून ज़ालिक दाल्लन अला नबूवतिही, हिन मां इहो अक़ीदो साबित थो थिए त इल्म ग़ैब खुद मञणु नबीअ जे नबूवत जो इक़रार आहे। फ़इन्नहु चवे थो बुज़ुर्ग त फ़इन्नहु युत्लिउहु अला मा यशाउ मिन ग़ैबिही लियकून ज़ालिक दाल्लन अला नबूवतिही, अल्लाह जे नबीअ खे इल्म ग़ैब अता करणु इहो हुन जे नबूवत जे मथां दलालत कंदड़ ॻाल्हि आहे। अवां हेतिरनि ॻाल्हियुनि खे ॿुधण खां पोइ हेॾे वॾे बुज़ुर्ग अहलुल्लाह आलम पुराणे ज़माने जे मुफ़स्सिर जे तफ़सीर मां अवां साबित करे चुका आहियो, सम्झी चुका आहियो त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे महबूब खे ख़ुदा ताला ग़ैब जो इल्म अता फरमायो आहे। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हाणे रहियो साल इहो त असां पंहिंजे दावा खे मुख़्तसर तरीक़े सां क़ुरान मजीद मां ऐं तफ़सीरनि मां साबित कयो, इल्म ग़ैब जी तारीफ़ ॿुधाईसीं, इल्म ग़ैब मुतल्लिक़ पंहिंजो अक़ीदो पेश कयोसीं। पर हाणे मुखालिफ़ीन कुझु एतिराज़ कंदा हल, उन जे बारे में बि अवां ॿुधी छॾियो। बुनियादी तरह सूरत अनआम जी हिकिड़ी आयत आहे, आयत नंबर 59, उहा ही घणो करे पेश कंदा आहिनि, जंहिंजो मफ़हूम बि ॿुधो, आयत बि ॿुधो, तशरीह बि ॿुधो। अल्लाह ताला जल जलालुहु मन वालो इरशाद फरमाया इंदहु मफातिहुल ग़ैब ला यअलमुहा इल्ला हू। अल्हम्दुलिल्लाह असीं मुस्लमान आहियूं, असांजो क़ुरान मजीद ते ईमान ऐं अक़ीदो आहे। ईअं कोन्हे त कोई यहूदनि वांगुरु कनि आयतुनि खे मञिजे, कनि जो इनकार कजे। असीं कनि आयतुनि ते ईमान आणे कनि जो इनकार कोन कंदासीं। असांजो बिस्मिल्लाह शरीफ़ जे बे खां वठी करे वन्नास जे सीन ताईं पूरे क़ुरान मजीद ते ईमान आहे। रब ताला फरमाए थो रब करीम वटि ग़ैब जे इल्म जूं चाबियूं आहिनि, ग़ैब जूं चाबियूं कुंजूं अल्लाह वटि आहिनि। ला यअलमुहा, इन ग़ैब खे को बि कोन ॼाणंदो आहे इल्ला हू, मगर हू अल्लाह। इन आयत खे चिंबड़ी वठंदा हल त बाबा ॾिसो क़ुरान में आहे। मां तव्हां खां पुछां थो, छा माज़ अल्लाह माज़ अल्लाह माज़ अल्लाह, अल्लाह ताला असांखे वेड़ाइण थो चाहे छा? जो कन आयतुनि में रब सही चवे त नबीअ खे ग़ैब जो मां इल्मु ॾिनो आहे, ऐं वरी कन आयतुनि में चवे त मां कंहिंखे कोन ॾींदो आहियां, पोइ तव्हांजी माना असांखे वेड़ाए थो माज़ अल्लाह। या वरी ईअं चइबो छा माज़ अल्लाह सुम माज़ अल्लाह, त ख़ुदा ताला खां हिकिड़ी ॻाल्हि कंदे पोइ ॿी ॻाल्हि वरी विसरी वई था। हिकिड़ी आयत में चई त मां ग़ैब ॾींदो आहियां, वरी ॿियनि आयतुनि में चवे त मां कोन ॾींदो आहियां, इहा वेसर बि कान्हे। अलाह से असांखे वेड़ाए बि कोन थो, अलाह ताला खे वेसर बि कान्हे। हिकिड़े आयतुनि में सबूत बीठो आहे, ॿियनि आयतुनि में नफ़ी बीठी आहे। तंहिंजे करे मुस्लमान जो फ़र्ज़ु आहे त इन आयतुनि खे सम्झण जी कोशिशि करे। बिल्कुलु वज़ाहत सां मां तव्हांजी ख़िदमत में उलमा जा अक़वाल ॿुधायां थो। इन बारे में असांजो ही अक़ीदो आहे। ज़रा दुरूद आवाज़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। इल्म ग़ैब जे नफ़ी वारनि आयतुनि जो मक़सदु कहिड़ो आहे? यानी जिन आयतुनि में इल्म ग़ैब जी नफ़ी आयल आहे, उन्हनि जो मतिलबु इहा क़ुरान मजीद जे आयतुनि सॻुणनि में जिथे बि इल्म ग़ैब जी ग़ैरुल्लाह जे लाइ नफ़ी आयल आहे, उन मां मुराद इल्म ज़ाती, इल्म मुहीत हक़ीक़ी आहे। उहो इल्म अल्लाह ताला जो आहे ऐं अल्लाह ताला जे लाइ ई मख़सूस आहे। पर इल्म अताई जेको ॿिए जो ॾिनल हुजे या इल्म ग़ैर मुहीत जीअं कनि शयुनि ते मुतले हुजे, कनि खां नावाक़िफ़ हुजे, सो अल्लाह ताला जो नथो थी सघे। अहिड़े इल्म जी इन्हनि आयतुनि में नफ़ी कान्हे का, छो जो अल्लाह ताला लाइ अहिड़ो इल्म मख़सूस मञणु त दरकिनार। पर को बि अहल इल्म मुस्लमान इन तरफ़ सोचे बि नथो सघे। इल्म ग़ैब जे नफ़िल वारनि आयतुनि जे लाइ आलमनि सॻुरनि हीअं लिखियो आहे। मशहूर मारूफ़ अल्लामा क़ाज़ी अयाज़ रहमतुल्लाह अलैह जो किताब आहे शरह शिफ़ा शरीफ़। उन शिफ़ा शरीफ़ जे शरह में अल्लामा शहाबुद्दीन ख़फ़ाजी मिस्री उन मनाफ़ी आयतुनि जे बारे में हीअं लिखियो आहे। फरमाए थो हाज़ा ला युनाफ़िल आयात दालत
अला अन्नहु ला यअलमुल गैब इल्लल्लाह व क़ौलुहु लौ कुन्तु अअलमुल गैब लस्तक्सरतु मिनल खैर फ़इन्नल मनफ़ी इल्मुहु मिन गैरि वासिततिन व अम्मा इत्लाउहु अलैहि बिइलामिल्लाहि लहु फ़अम्रुल मुतहक्किकुन बिक़ौलिहि तआला फला युज़हिरु अला गैबिहि अहदन इल्ला मन इर्तदा मिर रसूल। नसीमुर रियाज़ शरह शिफा कारी अयाज़ सिफ़ो 150 जुल्द नंबर 3 इन इबारत जो मतलब ही आहे यानी हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ग़ैब ते मुत्तलिउ थियण इन्हनि आयतुनि जे मुखालिफ़ नाहे जन में ॼाणायो वियो आहे त ग़ैब खे अल्लाह ताला खां सवाइ ॿियो को बि नथो ॼाणे ऐं क़ुरान शरीफ़ में जेको रसूलुल्लाह जो क़ौल मुबारक आहे त जेकॾहिं आउं ग़ैब ॼाणा हा त घणो ख़ैर गॾु करियां हा। बेशक इन्हनि आयतुनि मंझां जेका इल्म ग़ैब जी नफ़ी मालूम थी थिए उन मां मुराद उहो इल्म ग़ैब आहे जेको बग़ैर वास्ते ऐं वसीले सां ॼाणिजे पर हुज़ूर जन जो ग़ैब ते मुत्तलिउ हुजणु अल्लाह ताला जे ॼाणाइण सां त साबित आहे। जीअं क़ुरान मजीद में अल्लाह जो फरमान आहे फला युज़हिरु अला गैबिही अहदन इल्ला मन इर्तदा मिर रसूल यानी ग़ैब ॼाणण वारो पोइ पंहिंजे ग़ैब ते कंहिंखे बि मुसलत यानी ग़ालिब न कंदो आहे सवाइ पंहिंजे पसंदीदा रसूलनि जे। ॾिसो त इल्म ग़ैब जे नफ़ी वारी आयत मां जंहिं शइ जी नफ़ी आहे उहा ज़ाती जी नफ़ी आहे अताईअ जी नफ़ी कान्हे का। अल्लामा नववी रहमतुल्लाह अलैह जे बारे में अल्लामा इब्न हजर हैतमी लिखियो आहे जीअं मिसाल कुल्ला यालम मन फिस समावात वल अर्द जो अल्लामा नववी तफ़सीर बयान कयो आहे उन जे बारे में अल्लामा इब्न हजर फरमाइनि था वमा ज़करना फिल आयत सरह बिहन नववी रहमतुल्लाह तआला अलैहि फी फतावे फकाल मअनाहा ला यालम ज़ालिका इस्तिक़लालन व इल्म इहातत बिकुल्लिल मालूमात इल्लल्लाह। फतावा हदीसिया जे सिफ़े 268 ते बुज़ुर्ग फरमाए थो असां इन आयत जे मुतालिक़ जो कुझु चयो इन जी इमाम नववी अलैहि रहमत पंहिंजे इमाम नववी अलैहि रहमत पंहिंजे फतवा में वज़ाहत कई आहे। उन फरमायो आहे त ग़ैब खे मुस्तक़िल तौर सां ऐं तमाम मालूमात जे इहाते वारे इल्म सां अल्लाह खां सवाइ ॿियो को बि ॼाणे न सघंदो आहे। ॾिसो त इल्म ग़ैब जे नफ़ी वारी जी आलमुल सग़ूरनि कीअं वज़ाहत पई आहे। अल्लामा नैशापुरी रहमतुल्लाह अलैहि बि लिखियो आहे त जन आयतुनि में इल्म ग़ैब जी नफ़ी आयल आहे उन मां ज़ाती इल्म ग़ैब जी नफ़ी मुराद आहे यानी ज़ाती इल्म ग़ैब अल्लाह ताला खां सवाइ केर बि नथो ॼाणे। जीअं आयत कुल्ला यालम जे तफ़सीर में बुज़ुर्ग नैशापुरी लिखे थो ला आलमुल ग़ैब तकून फीह दलालतन अला अन्नल ग़ैब बिल इस्तिक़लाल ला यालमुहु इल्लल्लाह यानी नबी सही फरमा ग़ैब नथो ॼाणा में हिन ॻाल्हि ते दलालत छल आहे त मुस्तक़िल तरह ज़ाती तौर अल्लाह खां सवाइ को बि इल्म ग़ैब नथो ॼाणे। अला हाज़ल क़ियास जेतिरनि आयतुनि में बि इल्म ग़ैब जी नफ़ी आयल आहे उन्हनि खे मथी माना ते महमूल कयो वेंदो यानी ईअं चयो वेंदो त जन जन आयतुनि में इल्म ग़ैब जी नफ़ी आहे पोइ इल्म ग़ैब अल्लाह पाक वारो ज़ाती आहे मुहीत इल्म आहे ऐं नफ़ी अल्लाह पाक उन इल्म जी कान कई आहे जेको मुहम्मद मुस्तफ़ा खे रब करीम अता फरमायो आहे। भला श्री बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलियो। जहिड़े तरीक़े सां मुखालिफ़ क़ुरान शरीफ़ जे कन आयतुनि जी आड़ वठी हुज़ूर करीम जे इल्म ग़ैब जो इनकार कंदा आहिनि अहिड़े तरीक़े सां चंद मशहूर हदीसूं आहिनि जन जी बि आड़ वठी करे माण्हुनि खे धोखो ॾेई गुमराह कंदा आहिनि त हदीसुनि मज़ा बि साबित आहे त नबी करीम जी ज़ात बाबरकात खे ग़ैब जो इल्मु नाहे। उन मज़ा मां तव्हांखे 2-3 हदीसूं हिते पेश करे उन जा जवाब बि ॿुधायां थो। पहिरीं हदीस आहे सैयदना अब्दुल्लाह बिन उमर खां रिवायत आहे قال مفاتيح الغيب 5 لا يعلمها إلا الله। हज़रत इब्न उमर फरमाइनि था त नबी करीम जो फरमान आहे त ग़ैब जूं चाबियूं 5 आहिनि अल्लाह खां सवाइ उनखे को न ॼाणंदो आहे। ला पढ़ी ला यालम मा तगीज़ुल अरहाम इल्लल्लाह वला यालम मा फी गदन इल्लल्लाह वला यालम मता यातल मतर इल्लल्लाह वला तदरी नफ्सुन बिअय्यि अर्दिन तमूत इल्लल्लाह वला यालम मता तक़ूमु अस्साअत इल्लल्लाह। बुखारी शरीफ की हदीस आहे इल्म ग़ैब जूं चाबियूं इल्म ग़ैब जा खज़ाना 5 आहिनि। पहिरीं ॻाल्हि माउ जे पेट में रहम में छा आहे कंहिंखे ख़बर न आहे रब खां सवाइ। सुभाणे छा थींदो अल्लाह खां सवाइ ॿियो को न ॼाणंदो आहे।
मींहुं कॾहिं वसंदो अल्लाह खां सवाइ ॿियो को न ॼाणंदो आहे। कंहिं बि नफ़्स खे ख़बर कान्हे त मां काथे मरंदुसि, अल्लाह खां सवाइ ॿियो को न ॼाणंदो आहे। पंजी ॻाल्हि आहे त क़यामत कॾहिं ईंदी, अल्लाह खां सवाइ ॿियो को न ॼाणंदो आहे। इन बुखारी शरीफ़ जे आयत खे वहाबी देवबंदी दलील पकड़े चवंदा ॾिसो नबी पाक पंजनि शयुनि जी ॻाल्हि कई आहे, इहे पंज शयूं अल्लाह वटि आहिनि। मां चवां थो पहिरीं ॻाल्हि आहे त जॾहिं कंहिं शइ जो तइदाद मुक़ररु कयो वेंदो आहे त उन में न कमी कबी आहे न बेशी कबी आहे। पंज नमाज़ुनि खे 4 को न कबो, पंजनि नमाज़ुनि खे 6 को न कबो। नबी पाक ख़ुदि फरमायो आहे त ग़ैब जूं चाबियूं 5 आहिनि। पोइ तव्हांजी माना त पंजनि खां सवाइ ॿियूं बि किरोड़े ॻाल्हियूं हूंदियूं जेके मुंहिंजे मुहम्मद करीम खे मालूम आहे, पर इन्हनि जो जवाब ई असां वटि आहे त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे ज़ाती इल्म सां ॼाणंदो आहे। ख़ुदा ताला जो ज़ाती इल्म आहे, अल्लाह जे ज़ाती इल्म खां सवाइ ॿिए खे ख़बर ई कान्हे का। पर मां तव्हांखे इन हदीस जे पंजनि शयुनि जे नफ़ी वारनि बारे में तव्हांखे हदीस जे रोशनी में हदीस जो जवाब थो ॾियां। सभ खां पहिरीं ॻाल्हि त ला यअलमु मा फ़ी ग़दिन इल्लल्लाह, सुभाणे छा थींदो कंहिंखे ख़बर कान पवंदी आहे। या वरी इहा बि कंहिंखे कान हूंदी आहे त फलाणो काथे मरंदो, या अल्लाह खां सवाइ ख़बर कान हूंदी आहे। तव्हां बाबुल ग़ुज़वात किताबुल ग़ुज़वात खोलियो, बुखारी शरीफ़ खोलियो, बदर जे मैदान जे बारे में अल्लाह ताला कलाम मजीद में बि फरमायो आहे वलक़द नसरकुमुल्लाहु बिबदरिन व अंतुम अज़िल्ला, अवां बदर जे मैदान में कमज़ोर हुयो, रब पाक तव्हांजी मदद कई आहे। इहो साहबो हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रावी आहे जेको चवे थो पियो त मफ़ातिहुल ग़ैब ख़म्सुन ला यअलमुहा इल्लल्लाह, उहो पाण थो चवे पियो त बदर जे मैदान में हिकिड़ो ॾिहाड़ो जंग खां अॻु में मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात मैदान जो जाइज़ो वठी रहिया हुआ। सहाबा जी जमात नबी करीम सां गॾु हुई, हुज़ूर करीम सां लठ मुबारक हथ में आ। पाण मैदान में हलंदे हलंदे हिकिड़ी जॻह ते इशारो कयो, ही फलाणे जे मरण जी जाइ आ, ही फलाणे जे मरण जी जाइ आ, हे अबू जहल जे मरण जी जाइ आ, हे उतबे जे मरण जी जाइ आ, हिते शैबो मरंदो, हिते वलीद मरंदो, हिते फलाणो मरंदो। सहाबी चवे थो ख़ुदा जो कसम आ महबूब हिकिड़ो ॾींहुं अॻु में ॿुधायो आहे, जंहिंमहिल ॿियो ॾिहाड़ो थियो असां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो जाथे जाथे नबी पाक जंहिंजे लाइ लठ मुबारक जो इशारो कयो आहे उहो काफ़र उन्हीअ जाइ ते मोह न को इंच हेॾे थियो न को होॾे थियो। अल्लाह जे हबीब जी ॻाल्हि सची थी वई। ॾिसो इन हिकिड़ी हदीस मज़ा हिकिड़ो माफ़ी गद जो इल्म बि साबित थियो त सुभाणे छा थींदो, छो त जंग खां हिकिड़ो ॾींहुं अॻु में थी रहियो आहे। नबी पाक माफ़ी गद जी ख़बर अल्लाह जे इत्तलाह सां, अल्लाह जे ॿुधाइण सां ॿुधाई। ऐं ॿियो ला तदरी नफ़्सुन बिअय्यि अर्दिन तमूत, त ही नफ़्स काथे मरंदो, कहिड़ी जाइ ते मरंदो, इहा बि अल्लाह खां साबी ख़बर कान्हे का। पर हिन बुखारी शरीफ़ जे हदीस मां साबित थियो त नबी करीम जी ज़ात बाबरकात काफ़रनि जे मरण जो हंधु ऐं टाइम ॿुधायो। ऐं इहो बि असांजो अक़ीदो आहे त सभु कुझु मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे इत्तलाह सां, अल्लाह जे ॿुधाइण सां ॿुधायो आहे। वला यअलम मता तक़ूमु अस्साअत, क़यामत कॾहिं ईंदी। जेकॾहिं क़यामत जे इल्म जो नबी करीम खां इनकार कंदो पोइ हिकु न, ॿ न, 10 न, 50 न, बल्कि हज़ारनि हदीसुनि जो इनकार करणो पवंदो। जन हज़ारनि हदीसुनि में मुंहिंजे मुहम्मद मुस्तफ़ा क़यामत जूं निशानियूं ॿुधायूं आहिनि। क़यामत जा निशान उहो ॿुधाईंदो जंहिंखे क़यामत जो इल्मु हूंदो। जेकॾहिं क़यामत जो इल्मु न हुजे हा त पोइ अशरात सात क़यामत जा शर्त, क़यामत जूं निशानियूं कीअं नबी पाक ॿुधाया। इहो बि असांजो इहो ई अक़ीदो आहे त मुस्तक़िल तरह अल्लाह खां सवाइ क़यामत जो इल्मु को बि कोन ॼाणंदो आहे। पर रब करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे प्यारे हबीब करीम जी ज़ात बाबरकात खे क़यामत जो इल्मु बि अता फरमाए छॾियो आहे, जो हुज़ूर करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात ईअं बि वज़ाह सां फरमायो आहे त क़यामत जे ॾियारे सभ खां अव्वल जंहिंजो हिसाब थींदो उनखे मां मुहम्मद सुञाणंदो आहियां। नबी करीम जी ज़ात बाबरकात ये भी इरशाद फरमायो आहे त क़यामत जे ॾियारे सभ खां अव्वल जेको पुल सरात तां लॻंदो मां मुहम्मद उनखे बि सुञाणां थो। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात ये भी फरमायो आहे सभ खां अव्वल जंहिंजो मीज़ान में अमल तोरिया वेंदा उनखे बि मां मुहम्मद मुस्तफ़ा सुञाणां। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात ये भी फरमायो आहे सभ खां अव्वल जंहिंजो मीज़ान में अमल तोरिया वेंदा उनखे बि मां मुहम्मद मुस्तफ़ा सुञाणां थो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो आहे त क़यामत जे ॾिहाड़े जंहिं शख़्स जा मीज़ान में अमल पहिरियां पहिरियां तोरिया वेंदा उन शख़्स खे बि मां मुहम्मद मुस्तफ़ा सुञाणां थो। इन मां साबित थियो त नबी करीम जी ज़ात बाबरकात खे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात क़यामत जो इल्म बि अता फरमायो आहे। ऐं हीउ जेको चयो वञे थो हदीस पाक जे हवाले सां
त मींहुं कॾहिं वसंदो इहा कंहिंखे ख़बर कान्हे का। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात खे ज़ाती तरह इल्म आहे, पर जेकॾहिं अल्लाह ताला पंहिंजे प्यारनि ॿारनि खे इन शइ जो इल्म अता फरमाए, बल्कि ताक़त अता फरमाए त थी सघे थो ख़ुदि नबी करीम जे ज़ात बाबरकात जे हदीसुनि मां साबित आहे त इल्म मींहुं कॾहिं वसंदो या त बाद जी ॻाल्हि आहे, पर ख़ुदि मुस्तफ़ा जे दुआउनि मींहुं वसाए ॾेखारियो आहे। मदीने शरीफ जी मस्जिद में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जुम्मो पढ़ी रहिया आहिनि। खुतबे जे दौरान हिकिड़ो माण्हू थी बीठो आहे, अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह असांजे मुल्क में क़हत पइजी वियो आहे, बराए महिरबानी का दुआ फरमायो, अल्लाह जी ज़ात बाबरकात बरसात वसाए। सहाबी चवनि था आसमान में टकर जो नालो निशान ई कोन्हे। हुज़ूर करीम हथ मुबारक खया, ढाल जेतिरो नंढड़ो ककर आसमान में ज़ाहिर थियो। थोड़ी देर में सारे आसमान में पखिड़िजी वियो। उन खां बाद में नबी पाक मिंबर तां लही नमाज़ शुरू कई आहे। पहिरीं रकात में मींहुं वसणु शुरू थी वियो आहे, त ॿी रकात जे अंदरि असां पाणीअ में ऐं गप में सजदा कयासीं। सभु को माण्हू पंहिंजे पंहिंजे घरनि ॾांहुं रवानो थी वियो। 8 ॾींहं गुज़री विया, एतिरी त बारिश पई आहे जो मदीने पाक जा जबल वादियूं सभु पाणीअ सां भरिजी विया। ॿिए जुमे ते उहो सहाबी आया, को ॿियो सहाबी आयो थो करे गरक़ल माल वल अयाल या रसूल अल्लाह, ऐं अल्लाह जा हबीब माल गरक थी विया, असांजा बच्चा ॿार गरक पिया थियनि। हाणे महिरबानी करे अल्लाह जे ज़ात बाबरकात जे दरबार में सुवाल कयो त मींहुं बंदि थिए। नबी पाक हथ न खया, अल्लाहुम्मा हवालैना वला अलैना, ऐं मुंहिंजा मौला हाणे हिन बारिश खे असांजे मथां न वसाए, ॿिए पासे वसाए। साहबी चए थो ख़ुदा जो कसम मां ॾिसां पियो, ॿिया बि ॾिसनि पिया। हुज़ूर पाक पंहिंजे हथ मुबारक जो जाॾे बि इशारो कनि पिया, ककर ओॾां भॼंदा वञनि पिया। मदीनो पाक साफ़ थी वियो। इएं पियो चमके जीअं कुकड़ जो आनो चमकंदो आहे। ॿिए पासे बारिश हुई पर मदीने तैयबा में कान हुई, ऐं उनजो अॼु ताईं बि असर आहे। अॼु बि दुनिया चवंदी आहे त दा जुमे ते मींहुं वसंदो त ॿिए जुमे ताईं हलंदो। किताबनि लिखियो आहे त सभु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दुआ मुबारक जो फैज़ हो। त मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात बाबरकात खे इहा बि ख़बर आहे अल्लाह जे अता सां त कॾहिं मींहुं वसंदो, या पंहिंजी ज़ाती तरह सां न बल्कि अताई तरह सां। अला हाज़ल क़यास असांजो इहो ई अक़ीदो आहे त हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात खे ख़ुदा ताला ग़ैब जो इल्म अता फरमायो आहे। ॿी हिकिड़ी हदीस आहे जंहिंमां वहाबी देवबंदी हदीस मां ग़लति दलील वठी करे पंहिंजी दावा खे साबित करण जी कोशिश कंदा आहिनि। उहा मुस्लिम शरीफ़ जी रिवायत आहे। हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जा लफ़्ज़ मुबारक दुरूद पढ़ो त मां तव्हां खे ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अन आयशा قالت من زعم ان رسول الله صلى الله عليه وسلم يخبر بما يكون في غد فقد عازم على الله الفريا। मुस्लिम शरीफ में अम्मा आयशा सिद्दीक़ा जी रिवायत आहे। अम्मा फरमाए थी जेको माण्हू भाए गुमान करे त नबी करीम जी ज़ात बाबरकात सुभाणे जी ख़बर ॾींदो, बेशक उहो अल्लाह जे मथां वॾे खां वॾो तुहमत ऐं इल्ज़ाम थो हणे। याने बक़ौल वहाबिन जे इन हदीस मां इहो मफ़हूम था वठनि त नबी करीम खे इल्म ग़ैब कोन आहे। हालांकि हिते बि अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जेका इल्म जी नफ़ी कई आहे, उहा ज़ाती इल्म जी नफ़ी कई आहे, अताईअ जी कान कई आहे। रब करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे प्यारे हबीब करीम जी ज़ात बाबरकात खे अताई इल्म ग़ैब जो नसीब फरमायो आहे। ख़ासि तरह सां ॿी हिकिड़ी मशहूर हदीस आहे जंहिंमां वहाबी दलील वठंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त नबी पाक जी ज़ात बाबरकात जंहिं वक़्त में ख़ैबर ॾे विया हुआ, उते ख़ैबर जे मैदान फतह थियण खां बाद में हिकिड़ी यहूदियाणी हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात जे लाइ, नबी पाक जी ज़ात बाबरकात जे लाइ, हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जे लाइ बकरीअ खे ज़हर में भुञी हुज़ूर करीम जी दावत कई ऐं ख़ुदा जे हबीब ज़हर खाधो, बकरी खाधी। हिकिड़ो सहाबी बि शहीद थी पियो। पाण करीमन खे बि तकलीफ़ थी। जेकॾहिं माज़ अल्लाह नबी करीम जी ज़ात बाबरकात खे ग़ैब जो इल्म हुजे हा, सरवरे कायनात अलैहिस्सलाम खे ग़ैब जी ख़बर हुजे हा त ज़हर वारी बकरी कोन खाइनि हा, न को सहाबी शहीद थिया, न को पाण खे तकलीफ़ अचेनि हा। इन बारे में आउं तव्हांखे हदीस जो असली मक़सद ऐं इन जो जवाबु ॿुधायां जंहिंमां ख़ुदि नबी पाक अलैहिस्सलाम जे इल्म ग़ैब जो सबूत मौजूदु आहे। दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه وبارك وسلم عليه। असल में खैबर में यहूदियानी औरत ही जंहिंजो नालो हो ज़ैनब बिन्त अल हारिस, उन हुज़ूर करीम जे ज़ात बाबरकात जे लाइ
बकरी सॼी सारी भुञी महबूब करीम अलैहिस्सलाम जे लाइ खणी अची पेश कई। ख़ासि करे महबूब करीम जी ज़ात बाबरकात बकरी जे रान खे घणो पसंदि कंदा हुआ। माईअ खे ख़बर हुई, इन जे करे हुन छा कयो जो उन रान में जेका महबूब खे ख़ासि करे पसंदि हुई ज़हर तमामु घणो मिलाए हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात यारो रखे। हुज़ूर अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात सां हिकिड़ो सहाबी वेठो आहे जंहिंजो नालो आहे हज़रत बिश्र बिन अल बर्रा। हुज़ूर जी ज़ात बाबरकात जंहिं उन बकरीअ जे गोश्त मां लुकमो खयो त अल्लाह जो हबीब पाक अलैहिस्सलाम फरमाया था इन हाज़ल अज़्म ला युख़बिरुनी अन्नहु मस्मून। ये ॻाल्हियूं वहाबी लिकाईंदा और तव्हांखे वज़ाहत सां ॿुधायां थो त नबी पाक जी ज़ात बाबरकात फरमाइनि था जंहिं महिल मां हिन गोश्त जे तरफ़ पंहिंजो हथ मुबारक वधायो आहे त गोश्त मां मुहम्मद करीम सां पाण ॻाल्हाए पियो ख़ुदा जा नबी मां ज़हर आलूद आहियां। ॿी रिवायत में ईंदो आहे शिफा शरीफ़ में आहे फ़इन्नहा अख़बरतनी अन्नहा मस्मूमतुन। उहा सारी जो सारी जेका बकरी कुठल भी आहे रधल भी आहे पर नबी करीम खे ख़ुदि ॿुधाए पई त मां ज़हर आलूद आहियां। अञा टी रिवायत में आहे इन फ़ख़्ज़हा तकल्लमनी अन्नहा मस्मूमतुन। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था पिया त उहा बकरीअ जी गोश्त वारी रान मूंसां ॻाल्हाए पई त अल्लाह जा हबीब मूंखे न खाइजां छाजे ते त मूं में ज़हर आहे। हाणे इन मूं साबित आहे त महबूब जे खाइण खां अॻु में ई ख़ुदि नबी पाक सां गोश्त ॻाल्हायो आहे। पोइ जॾहिं ख़ुदि गोश्त ॻाल्हाए थो त कीअं थो इतराज़ थिए त नबी करीम जी ज़ात खे माअज़ अल्लाह ख़बर कान हुई। असुल में मामलो ही हो त उन माईअ खे नबी करीम घुराए पाण फरमाया मा हमलक अला ज़ालिक। ऐं यहूदानी तो छो कयो, छो भला तो मूंखे ज़हर ॾिनो, बकरी छो ज़हर जी खणी आई आहे। क़ालत बलगत मिन क़ौमी मा लम यख़्फ़ा अलैक फ़क़ुल्तु इन कान मलकन इस्तरहतु मिन्हु व इन कान नबिय्यन फसयुख़बिर फ़तजावज़ अन्हा फ़लम्मा मात बिश्र बिन अल बर्रा क़तलहा क़सासन। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात खे माई चवण लॻी ऐ अल्लाह जा नबी मूंखे ख़बर पई त तूं असांजे मुल्क ते हमलो करे आयो आहे। पोइ मूं दिलि में सोचियो जेकॾहिं तूं बादशाह हुआ तोखे ज़हर ॾियां तूं मरी वेंदे तो मां जान छुटी पवंदी पर मूंखे इहा बि इम्तिहान वठो हो त जेकॾहिं तूं बराबरि नबी आहे त अल्लाह जा नबी तोखे कुझु कोन थींदो गोश्त तोखे पाण ॿुधाईंदो। अल्लाह जे हबीब तोड़े वापरायो पर ख़ुदा जे हबीब पाक जी ज़ात बाबरकात खे माई चए पई त गैर नबी ज़हर सां मरी वेंदो आहे पर नबी ज़हर सां कोन मरंदो आहे। हाणे जीअं तव्हां ॿुधो त बिश्र बिन बर्रा सहाबी उन गोश्त खाइण जे करे शहीद थियो। हबीब करीम जी ज़ात बाबरकात अगरचे ख़बर हूंदे वापरायो बि इन जे करे वापरायो त को बेख़बरी कान हुई, इल्म हूंदे वापरायो छो त जीअं औरत खे पक पवे त औरत जी मर्ज़ी आ हुई त नबी खाईंदो त बचंदो, जे गैर नबी खाईंदो त कोन बचंदो। अगरि नबी करीम न खाइनि हा त माईअ खे इत्मीनान कोन थिए हा, माई ईअं भए हा त खाए हा त मरे हा पर हबीबन ख़ुदि खाई हुनखे ॾेखारियो ऐं दुनिया खे ॿुधायो त मां अल्लाह जो नबी आहियां। ख़बर बि आहे पर औरत जो ज़हर मूं ते असर ई कोन थो करे पियो। अवां ॾिसो त इन मां बि साबित आहे त नबी करीम जी ज़ात बाबरकात जे मथां इन हदीस मां इहो मतिलबु वठी तोहमत लगाई थी वञे माअज़ अल्लाह त नबी करीम जी ज़ात बाबरकात खे ख़बर कान्हे का। हालांकि अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात कलाम मजीद में फरमायो आहे अल्लमक मा लम तकुन तअलम व कान फज़लुल्लाहि अलैका अज़ीमा। ऐ मुंहिंजा प्यारा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां अल्लाह पाक जल जलालु अमर वालू तोखे हर उन शइ जो इल्म अता कयो आहे जंहिंखे तूं न ॼाणंदे हुए। इन मां असांजे अक़ीदे जी ताईद पई थिए। असांजो इहो ई अक़ीदो आहे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला ग़ैब जो इल्म अता फरमायो आहे। हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे जेका आख़िर में तव्हांखे ॿुधाए मां दुआ ख़ैर जी घुरां थो। दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه وأزواجه وبارك وسلم تسليما। वरी सलात बुलंद आवाज़ सां। वहां भी चवनि था पिया त इल्म ग़ैब में इत्तला ग़ैब में फ़र्क़ु आहे। तंहिंजे करे नबी पाक जे लाइ तव्हां इत्तला अलल ग़ैब चई सघो था पर ग़ैब जो इल्म नबी पाक जे लाइ नथा चई सघो। मुत्तलिउ अलल ग़ैब ऐं ग़ैब ॼाणण दरअसल हिकु माना में आहिनि।
जी हजरत अल्लामा मोहम्मद बिन अब्दुल बाकी ज़रक़ानी मालिकी रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजे किताब में नबी पाक जो इस्म मुबारक मुत्तलिउ उन जी हिन तरह माना लिखी आहे अल मुत्तलिउ अल मुशर्रफ अलल मुग़ीबात वल आलिम बिहा। ज़ुरक़ानी शरीफ 145 सिफ़ो आहे, जिल्द नंबर 3 आहे। यानी मुत्तलिउ उनखे चइबो आहे जेको ग़ैबन ते वाक़िफ़ हुजे ऐं ग़ैबन जो आलिम यानी ॼाणंदड़ हुजे। अहिड़ी तरह अल्लामा अबुल हसन अली बिन अहमद निशापुरी इत्तला अलल ग़ैब बाबत लिखियो आहे अल इत्तला अल तत्ला इंसान अला अमर लम यकुन अलम बिहा युक़ाल अतदतहु अला कज़ालिका अलमतहु। यानी इत्तला उनखे चइबो आहे जो तू कंहिं इंसान खे अहिड़ी शइ ते वाक़िफ़ करी जंहिंजो उनखे इल्म न हुजे। जीअं चइबो आहे त अतदतहु कज़ा यानी मूं हिनखे फलाणी शइ ते वाक़िफ़ कयो। इन जी हीअ माना थी त उनखे मूं उन शइ जो इल्म ॾिनो। इते बि इत्तला अलल ग़ैब खे इल्म ग़ैब ई चयो वियो आहे। सामीन हज़रात इन्हनि हवालनि मां ज़ाहिर आहे ग़ैब ॼाणण ऐं मुत्तलिउ अलल ग़ैब हुजण हिकु माना में आहिनि। इन्हनि जो मफ़हूम हिकिड़ो आहे, को बि फ़र्क़ु कोन्हे। बिल फ़र्ज़ उन्हनि खे जेकॾहिं हम माना न बि खणी चइजे तॾहिं बि हीअ ॻाल्हि ज़ाहिर आहे त कंहिं बि शख़्स खे जंहिं शइ जे मथां जेकॾहिं इत्तला हूंदो त उन ई शइ जो हुनखे इल्म बि लाज़िम हूंदो। जो मुत्तलिउ थियण खां बाद में इल्म जो हाज़िल थियणु लाज़िम आहे। इहे कॾहिं बि न थियो आहे त मलज़ूम लाज़िम खां जुदा हुजे। अहिड़ी तरह जेको बि कंहिं बि शइ ते मुत्तलिउ हूंदो आहे त लाज़िमात उनखे उन शइ जो इल्म बि हासिल हूंदो आहे। इन हक़ीक़त अर्ज़ करण खां बाद में सम्झणु घुरिजे त ग़ैब जो ॼाणण ऐं मुत्तलिउ अलल ग़ैब हुजण हम माना आहिनि ऐं इन्हनि जे मफ़हूम में को बि फ़र्क़ु न आहे। ही जेके मोतरज़ एतिराज़ कनि था से बेइल्मी ऐं जहालत जे करे कनि था पिया। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे हबीब करीम खे ग़ैब जो इल्म ॾिनो आहे। उनखे इत्तला अलल ग़ैब चओ त बि इल्म ग़ैब आहे। जे अंबा अल ग़ैब चओ त बि इल्म ग़ैब आहे। जेकॾहिं वहीअ जे ज़रिए इल्म ग़ैब मिले त बि इल्म ग़ैब आहे। छो त इल्म जी माना आहे ॼाण, ग़ैब जी माना आहे उहा शइ जेका तुंहिंजे अकुल सम्झ ज़ाहिरी हिस्सनि खां जुदा हुजे। असांजो इहो ई अक़ीदो आहे त ख़ुदा ताला जल्ल जलालुहु मन वालू पंहिंजे महबूब करीम जी ज़ात बाबरकात खे ग़ैब जो इल्म अता फरमायो। पोइ जेकॾहिं अल्लाह अता करे त अल्लाह जे अता ते का पाबंदी कान्हे का। हिननि खे इतराज़ न करणु खपे। महबूब मुस्तफ़ा जो उम्मती थी करे नबी करीम जे इल्म जो इनकार करे। क़ुरान पाक में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाया नज़्ज़लना अलैकल किताब तिबयानन लिकुल्लि शै। ऐ प्यारा नबी असां तुंहिंजे मथां अहिड़ो किताब नाज़िल कयो आहे जो हर शइ जो बयान कंदड़ आहे। त जेको तिबयानन लिकुल्लि शै आहे त कुल शइ में इल्म ग़ैब बि अची वियो। जेकॾहिं क़ुरान पाक तिबयानन लिकुल्लि शै आहे ऐं इल्म ग़ैब बि कुल शइ में शामिल आहे त मञणो पवंदो त क़ुरान में हर शइ जो इल्म आहे। ग़ैब जो इल्म बि क़ुरान में आहे। क़ुरान मुस्तफ़ा जे सीने में आहे त मञणो पवंदो त इल्म ग़ैब बि मुस्तफ़ा जे सीने में आहे। अल्लाह ताला पंहिंजे हबीब करीम जी ज़ात बाबरकात खे ग़ैब जो इल्म अता फरमायो आहे। जंहिंजो अल्लाह जे ज़ाती इल्म सां को वास्तो कोन्हे, हक़ीक़ी इल्म सां को वास्तो कोन्हे। अल्लाह जो इल्म ज़ाती ऐं हक़ीक़ी आहे। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इल्म ग़ैब अताई आहे। छो ख़ुदा ताला तव्हां असांखे नबी करीम जे इल्म ग़ैब जे सम्झण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए ऐं ग़लति अक़ीदे खां ख़ुदा ताला असांखे बचाए। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात लाइ उहो अक़ीदो रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए जेको क़ुरान मां, हदीस मां ऐं उलमाए इस्लाम जे किताबनि मज़ा साबित आहे। इंशा अल्लाह ताला इन मौज़ूअ ते जेकॾहिं अञा बि ज़रूरत पई त वधीक वज़ाहत करे बाक़ी एतिराज़नि जा जवाब बि ॾिना वेंदा ऐं क़ुरान करीम जूं इन खां सवाइ कई ॿियूं बि आयतूं आहिनि जिन मां नबी पाक अलैहिस्सलाम जो इल्म ग़ैब साबित आहे। पर तव्हांखे मुख़ालिफ़नि जे किताबनि मां बि असां साबित करे ॾेखारियूं था पिया जो ख़ुदि देवबंदी वहाबिन जे अकाबिरनि तस्लीम कयो आहे त ख़ुदा ताला पंहिंजे महबूब मुस्तफ़ा खे ग़ैब जो इल्म अता फरमाईंदो आहे। रुगो नबी करीम खे न बल्कि देवबंदी मौलवियुनि त पंहिंजे अकाबिरनि जे लाइ, पंहिंजे मौलवियुनि जे लाइ, पंहिंजे पीरनि जे लाइ बि लिखियो आहे त असांजे पीरनि खे बि ख़ुदा ताला ग़ैब जो इल्म अता फरमाईंदो आहे। वॾी बेइंसाफ़ी आहे जो इहे देवबंदी वहाबी पंहिंजे पीरनि जूं करामतूं मञे उन्हनि जे लाइ इल्म ग़ैब वञनि था पर नबी करीम जे लाइ इनकार कनि था। जंहिंमां साबित आहे हुननि खे पंहिंजा मुल्ला वधीक प्यारा आहिनि, नबी करीम प्यारो कोन्हे। इहे पक्का मुनाफ़िक़ आहिनि। जेकॾहिं मुस्लमान हुजनि हा ऐं निफ़ाक़ खां पाक हुजनि हा त नबी करीम जे इल्म ग़ैब जो कतई इनकार कोन हा। मुस्लमान उहो आहे, मोमिन उहो आहे जो नबी जे अताई इल्म जो इक़रार करे। मुनाफ़िक़ उहो आहे जेको नबी जे अताई इल्म ग़ैब जो इनकार करे। अल्लाह ताला तव्हां असांखे सभिनी मुस्लमान खे सही अक़ीदे रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। बिबरकत